ॻाल्हि इहा आहे त मिठी माइटी त ठहे थी न। हाँ वो तो है सर। मोहतरमा शहीद सां मिठी माइटी त हुई न। कोई भुट्टो हिकिड़ी फैमिली आहे, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, मुमताज़ भुट्टो, कज़न्स ऐं इहे सभु शयूं। ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेको आहे मुमताज़ भुट्टो खे टैलेंटेड कज़न बि पंहिंजो चवंदो। पोइ मुमताज़ भुट्टो ऐं पोइ हिकिड़ो वॾो इख़्तिलाफ़, पोइ सॼी कहाणी आहे, रिपीट नथा कयूं। उन खां पोइ मूंखे ख़बर न आहे अमीर बख्श भुट्टो साहिबु को घणो हींअर को MP वग़ैरह न आहे, पर चवनि था त हू जेको कुझु ज़मीनूं हिननि जा मामलात हुआ उहो कुझु सेटल बि थिया हुआ, त तालुकात ठीकु थी वेंदा आहिनि। घणो इख़्तिलाफ़ हो मुमताज़ भुट्टो सां, हिननि जो आसिज़ ज़रदारी साहिबु ऐं ही मामलात कोन ठहंदा हुआ ऐं मोहतरमा जा बि कोन ठहंदा, पर मूंखे ख़बर न आहे सियासी असरात कहिड़ा पइजी वेंदा। अगेन हू त लोकल माण्हू ॿुधाए सघंदा, लेकिन इहो आहे त एतिरी पीपल्स पार्टी वटि वाफ़िर विनिंग कैंडिडेट्स जी पूरी वैगन भरियल आहे, भरमार आहे। हर ज़िले में, हर तक ते हिकु ॿ टे माण्हू तक बि मौजूदु आहिनि। 1 2 3 टॉप जा उन इलाइक़े जा। त भई अगरि ही न त ही न त ही, हाणे में अगरि मूंखे ख़बर न आहे सियासी असरात कहिड़ा पवंदा, मूंखे को ख़ासि बाक़ी बहरहाल ही। पर हाणे हिन खे हिन तनाज़ुर में तव्हां ॾिसी सघो था, अगरि ही भुट्टो फैमिली इशू थिए पियो त मतिलबु ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर निकितो आहे पॉलिटिक्स करण जे इरादे सां, ऐं हाणे कल्ह संदसि सिस्टर फ़ातिमा भुट्टो बि वापसि अची वई आहे पाकिस्तान में। त हीउ भुट्टो इशू न हुजे त फैमिली में थी सघे त बिलावल चाहींदो हुजे त भई फैमिली में जेके भुट्टोज़ आहिनि उहो घटि में घटि हिन पीपल्स पार्टी यानी हींअर जेका बिलावल साहब वारे पासे रहनि, मे बी दैट्स ही हिकिड़ो फैक्टर थी सघे थो। मूंखे ख़बर न आहे ॿियो छा हूंदो हिन में। इहो हिकिड़ो ईअं उहो को बोर्ड को पकी पुख़्ती ॻाल्हि न आहे, इहो मुंहिंजो ख़्यालु आहे, थी सघे थो ग़लति हुजे।